Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. असांजी हुकूमत जा फ़ौज सां बहितरीन लाॻापा आहिनि ऐं फ़ौज हुकूमत जी समूरिन पॉलिसीज़ जी हिमायत करे थी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त माज़ीअ में हुकूमतुनि जा फ़ौज सां लाॻापा बहितर न रहिया। असां फ़ौज सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। हाणे मुल्क खे सही दग ते आणणु चाहियूं था। हुकूमत करप्शन जे ख़ात्मे वारे अज़म ते क़ाइमु आहे, छाकाणि जो अॻिते वधण लाइ करप्शन ख़तमु करणु ज़रूरी आहे। परदेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू दौरान वज़ीर आज़म जो चवणो हो त पाकिस्तान में मीडिया ते को बि राताहो न हयो वियो आहे। असांजे दौर में सभ खां वधीक तनक़ीद हुकूमत मथां थी आहे। तनक़ीद सां परेशान न आहियूं, पर हुकूमत ख़िलाफ़ प्रोपागेंडा कई वई आहे। कराची के क्यामाड़ी वारे इलाइक़े में ऑयल टर्मिनल में बाहि भड़की पई। फायर ब्रिगेड गाड़ियों बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल। रेस्क्यू इख्तियारनि जो चवणु आहे त ऑयल टर्मिनल में पेट्रोल जे यूनिट खे बाहि लगी आहे। फायर ब्रिगेड जूं 6 गाड़ियूं बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशूं करे रहियूं आहिनि। बाहि जी शिद्दत वधीक हुजण सबबि बाहि ते ज़ाब्तो आणण में ॾुखियायूं पेश अचनि पयूं। इंतज़ामिया वधीक फायर ब्रिगेड जूं गाड़ियूं तलब करे वरितियूं। कराची के डिफेंस ऐं क्लिफ्टन जा रहवासी CBC इंतज़ामिया तरफ़ां एहतजाज कंदड़नि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। कैंटोनमेंट बोर्ड क्लिफ्टन जी ऑफिस आॾो मुज़ाहिरे दौरान मचरल माण्हुनि जी CBC इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। इंतज़ामिया जो रहवासियुनि खे मुज़ाहिरो ख़त्म करण लाइ मिंथो। रहवासियुनि जो चवणु आहे त CBC इख्तियारनि बरसाती पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता। एहतजाज करण ते रहवासियुनि जूं परेशानियूं ख़त्म करण बदिरां इंतज़ामिया माण्हुनि ते केस दाख़िल कराए छॾियो। इहा ज़्यादती आहे। कैंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़नि में बरसाति जी तबाही ते फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़ण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त कैंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़नि मां अञा ताईं मुकमल तौरु पाणी निकाल न थियो आहे। रहवासी बिजली खां सवाइ ॾींहं ऐं रातियूं गुज़ारण ते मजबूर आहिनि। बोर्ड इंतज़ामिया तरफ़ां बस्ट जी तबाही खे मुंहुं ॾियण लाइ बरसाति जी तबाही खे मुंहुं ॾियण जे लाइ अॻुवाट उपाउ न वरिता विया। दरख़्वास्त में कैंटोनमेंट बोर्ड्स क्लिफ्टन डिफेंस ऐं के इलेक्ट्रिक खे धुर बणायो वियो। कैंटोनमेंट बोर्ड खे कोऑपरेटिव सोसाइटी में तब्दील करण जी बि इस्तदा। मिठियाणी भरिसां हियांव ॾारींदड़ वाक़ियो। फरीद देरो भरिसां कच्चे वारे इलाइक़े में 3 भेनरूं सिंधू दरिया में ॿुॾी वियूं। नींगरी तस्लीम जो लाश इलाइक़े वासी ऐं निजी टोबुनि तरफ़ां 2 भेनरुनि जी ॻोल्हा जारी। ॿुॾी फौत थियल भेनरुनि में अकीला, शाज़िया ऐं तस्लीम भुट्टो शामिल। वारसनि जो चवणु आहे त 3 भेनरूं घुमण लाइ सिंधूअ ते वयूं त पेर तिरकण सबबि दरिया में किरी ॿुॾी वियूं। सम्झ में नथो अचे त गुम थियल माण्हुनि बाबति जोड़ियल कमीशन जो मक़सदु छा आहे। को माण्हू ग़ाइब थी वञे ऐं उन जो पतो न लॻे त रियासत खे पंहिंजी नाकामी जो एतिराफ़ करणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत ऐं रियासती इदारनि खे 5 सालनि खां गुम थियल शहरी इमरान जी बाज़ियाबी लाइ आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शहरी बाज़ियाब न थियो त डिप्टी अटर्नी जनरल अदालत में बयानु ॾे त रियासत नाकाम थी चुकी आहे। रियासत कुझु नथी करे सघे त घटि में घटि एतिरो ज़र्फ़ ॾेखारे जो पंहिंजी नाकामी तस्लीम करे। गुम थियल माण्हुनि बाबति क़ाइमु थियल कमीशन 10 सालनि खां केस पाण वटि रखी वेठी आहे। को माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां बि वियो त उन जो पतो लॻाइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। अदालत गुम थियल शहरी इमरान खे 29 सेप्टेम्बर ताईं बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। नैब अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे मामले जी जांच मुकमल करे वरिती। रिपोर्ट नैब हेडक्वार्टर ॾांहुं उमाणी वई। सिंध हाई कोर्ट में ॿुधणीअ दौरान नैब प्रोसिक्यूटर आगाही ॾींदे चयो आहे त मंज़ूर वसाण ख़िलाफ़ इंक्वायरी खे इन्वेस्टिगेशन में तब्दील करणो आहे या न, उन जो फ़ैसिलो नैब चेयरमैन ई कंदो। मंज़ूर वसाण जे बैंक अकाउंट्स मुतहरिक ऐं ग़ैर मुतहरिक मिल्कियतुनि जा तफ़सील हासिल कया विया आहिनि। अदालत नैब चेयरमैन खां वज़ाहत तलब कंदे चयो आहे त अहिड़े क़िस्म जे मामलनि खे जल्द उकलाइणु घुरिजे। अहम केसिस खे इल्तिवा में रखी नैब छा हासिल करणु घुरे थो। सिंध हाई कोर्ट मंज़ूर वसाण जी उबूरी ज़मानत में 16 अक्टूबर
ताईं वाध करे छॾी। कराची में नालन तां गैर कानूनी कब्ज़ा ऐं हद दख़लियूं हटाइण लाइ ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन एंटी इंक्रोचमेंट अमले पुलिस जी मदद सां ऑपरेशन करे नालनि ते रखियल पिथारा ऐं स्टॉल्स हटाए छॾिया। नॉर्थ नाज़माबाद में प्याला होटल जे भरपासे नालनि तां हद दख़लियूं हटाइण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज, हद दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन ख़िलाफ़ नारेबाज़ी। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त फ़िलहाल रिहाइशी इमारतूं ख़ाली न पयूं करायूं वञनि, उते तरसल माण्हुनि खे मुतबादिल जाइ मुहैया करण बैदि नालनि ते क़ाइमु थियल रिहाइशी इमारतूं ड्राहे पट कयूं वेंदियूं। सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद जे हेठाई वारनि इलाइक़नि में हुकूमती इदारा चोथे ॾींहुं बि बरसाती पाणी निकाल न कराए सघिया। कासमाबाद जे शीदी ॻोठ, सैरिश नगर, वहदत कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी बीठल हुअण सबबि कारोबार मुतासिर, मशीनरी ख़राब हुअण सबबि रानीबाग मुस्लिम सोसाइटी ऐं धोराजी सोसाइटी मां पाणी निकाल न थियो। नूरानी बस्ती ऐं लियाकत कॉलोनी में सिवरेज ऐं बरसाती पाणी बीठल, रवासी ॿिटे अज़ाब में मुब्तला। हैदराबाद भरिसां सिंधूअ में चाड़बाद कच्चे में क़ाइमु थियल घर बि पाणी हेठि अची विया। अमानी शाह, फातिमा जिना ऐं ॿियनि कॉलोनीज़ में घरनि अंदरि पाणी दाख़िल। मक्की शाह सूदो ॿियनि क़ब्रस्ताननि मां बि पाणी निकाल न थियो। सांगड़ शहर ऐं आसपास वारनि इलाइक़नि में रोड रस्ता तोड़े केतिरा ई घर अञा ताईं पाणी जे घेरे हेठि। शहर जे मुख्य रस्तनि ऐं मुख़्तलिफ़ वाड़नि मां पाणी निकाल न थियण सबबि शहरी ॿिटे अज़ाब खे मुंहुं ॾियण लॻा। यूसी ॿोबी, पेर कहूर ऐं यूसी सेठार पीर में सभई घर पाणीअ में ॿुॾल। रहवासियुनि खे अचवञ में ॾुखियायूं। इंतिज़ामिया न त ख़ैमा मुहैया कया ऐं न ई मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ के उपाउ वरिता। बदीन शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 4 ॾींहं गुज़रण बावजूदि बरसाती पाणी निकाल न थियो। शहर जे क़ाइदाबाद, एग्रोविल सोसाइटी, हाजी हाशिम पाड़ो, सांघाड़ी, मसाण, आबिद टाउन ऐं अली टाउन सूदो मुख़्तलिफ़ पाड़नि तोड़े कॉलोनीज़ में पाणी बीठल हुअण सबबि रहवासी परेशान। रहवासियुनि जो चवणु आहे त रस्तनि तोड़े मुख़्तलिफ़ पाड़नि में 2 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता। क़ब्रस्ताननि मां बि पाणी निकाल न थियण सबबि रहवासियुनि खे मड़ दफ़नाइण में ॾुखियायूं। सुजावल शहर जे रस्तनि तोड़े मुख़्तलिफ़ पाड़नि में बीठल बरसाती पाणी 4 ॾींहं गुज़रण बावजूदि निकाल न थियो। इंतिज़ामिया बरसाती पाणी फ़ौरी तौरु निकाल करण लाइ वॾे वज़ीर जी हिदायतुनि खे बि नज़रअंदाज़ करे छॾियो। कॉलेज ऐं स्कूलनि सूदो ॿियनि सरकारी इमारतुनि में बि पाणी बीठल। रहवासियुनि जो चवणु आहे त घिटियुनि तोड़े रस्तनि ते पाणी बीठल हुअण सबबि बीमारियुनि बि मुंहुं कढियो आहे। आला इख़्तियारनि खां पाणी निकाल करण लाइ हंगामी बुनियादुनि ते उपाउ वठण जो मुतालबो। हर शइ ॿुॾी वई। घर जे केंद्रनि में हेॾो पाणी आहे, को असांजो धणी कोन्हे, दाद फ़रियाद करण वारो केरु ई कोन्हे। घर भर में किरी विया, टपड़ ॿुॾी विया, बचा कढियो ज़ोरी सां जींदी करे कढिया बचा तां। पके रोटी वेठा आहियूं, अञा असांखे का शइ कोन थी मिले। अहिड़ो को माण्हू कोन असांजो पुछा न का छा केरु कोन करे। साम्हूं घर ॾिसो पिया, पाणी ॾिसो पिया, अखी ॾिसी ॾिसो न, सरज़मीन ॾिसो, नुक़सानु आहे कोन्हे को। जेको पुॼी सघूं था पंहिंजो पाण करियूं पिया। हिते कोई नुमाइंदो न असांजे लाइ अचण जे लाइ तयारु आहे। मीरपुर ख़ास जे तालके झुडो शहर सूदो 8 यूसीज़ में बरसाति ऐं सिमनालनि जे पाणी सवें ॻोठ ॿोड़े छॾिया। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि अचण सबबि आबादगारनि जा मथे ते हथ। यूसी रोशनाबाद, भांकर, आहोरी, गुनेरो, फज़ल, भुंबरो ऐं ॿियनि यूसीज़ में पाणी हेठि आयल ॻोठनि मां सवें ख़ानदान लॾपलाण करे विया।
रस्तनि ऐं शाख़ुनि जे किनारनि ते वेठल मुतासिरनि जी हुकूमती इदारनि सार न लधी। मुतासिरनि तरफ़ां ख़ैमा, राशन, पीअण जो पाणी ऐं दवाऊं न मिलण जूं दाहूं। नवकोट भरिसां LBOD खे RD 287 वटि लॻल घारो अञा ताईं बंदि न थियो। 350 फुट घारो ॿधण जी कोशिशुनि में रुधल आपाशी अमले 15 कलाकनि दौरान रुगो 10 फुट हिसे ते काठ जी कण लॻाई सघियो। ढोरे में चाढ़ बाद नवकोट जो संतूरो फार्म, मीर कॉलोनी, मल्हा पाड़ो पाणी हेठि अची विया। रहवासी घर ख़ाली करे पंहिंजे मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ना मुंतक़िल। LBOD खे घारे जे पाणीअ सबबि थरपारकर जा बहराइजी इलाइक़ा मुतासिर। 45,000 एकड़नि ताईं ज़रई ज़मीन बि पाणी हेठि अची वई। रात जो सुम्हूं ही असांजी हालत आहे ॾिसो असांजी का चूंडियल नुमाइंदे असांजी सार न लधी आहे वॾो ज़ुल्म असां असांजी वेंदन आहे असां नाक आहे। बदीन जे कड़ियो घमर में बरसात ऐं सिमनालनि जे पाणीअ तबाही मचाए छॾी। पाणी हेठि आयल ॻोठनि में 200 खां वधीक ख़ानदान फाथल। रस्ता न हुजण करे बीमार ॻोठाणनि खे अस्पताल मुंतक़िल करण में बि ॾुखियायूं। ॻोठाणा इंतिज़ामिया मां आसरो लाहे पंहिंजी मदद पाण तहत खटुनि ज़रिए मुंतक़िल थियण लॻा। ॻोठ मेहार चांडियो, फ़क़ीरो चांडियो, अलायार चांडियो, ग़ुलाम मोहम्मद चांडियो, सोराब ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि खे हुकूमती इदारनि नज़रअंदाज़ करे छॾियो। रहवासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया पाणी में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ कख बनी मीड़ो न कयो आहे। राशन ख़तमु थी वियो आहे ऐं पीअण जो पाणी बि न आहे। पाणी में फाथल सवें ख़ानदान केतिरनि ई परेशानियुनि में विकोड़ियल। गड़ी खैरो भरिसां सिम शाख खे 3 मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारा 2 ॾींहं गुज़रण बावजूदि ॿधिजी न सघिया। ॻोठ रेहान जमाली, मीरगुल हसन जमाली ऐं ॻोठ उमीद अली जोड़ेजो वटि सिम शाख खे लॻल घारनि सबबि 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। आपाशी अमलो घारो ॿधण में नाकाम। ॻोठाणनि ऐं आबादगारनि पंहिंजी मदद पाण तहत घारे जो पाणी LBOD सिमनाले में छोड़ करे छॾियो। सिमनाले तां पाणी जो दबाव घटिजण लॻो। पंगरियो भरिसां सिमनाले L19 खे 30 फुट घारो पवण जे नतीजे में भरपासे पोखल फसल पाणी हेठि। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। काछे में नई गाज ऐं बरसात जी तबाहकारियुनि खे 2 हफ़्तनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि हुकूमती इदारा रस्ता बहाल कराइण में नाकाम। काछे जे 200 खां वधीक ॻोठनि जो जोही शहर सां काटा थियल ज़मीनी राब्तो बि बहाल न थी सघियो। ॿोन मुतासिर काछे वासी राशन ऐं पीअण जे पाणीअ लाइ धिका खाइण ते मजबूर। वाही पांदी गोरख रोड ते मुतासिरनि जो इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। काछे वासियुनि जो चवणु आहे त हिक पासे काछे में तबाही थी आहे त ॿिए पासे इंतिज़ामिया मुतासिरनि खे ख़ैमा ऐं राशन ॾियण बदिरां रुगो पंहिंजा खीसा भरण में पूरी आहे। ॿोन मुतासिरनि जी हंगामी बुनियादुनि ते सार लहण जो मुतालिबो। लाड़काणो में अदालती हाज़िरी ते वियल मेहड़ वासी नौजवान सरेआम गोलियूं हणी क़तल। SP चौक ते मोटरसाइकिल ते सवार 2 हथियारबंद नौजवान अब्दुल जब्बार ख़ासखेली खे गोलियुनि जो खाज बणाए फ़रार थी विया। मक़तूल जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार मुहिब चांडियो ऐं संदनि साथियुनि नौजवान खे क़तलु कयो आहे। साणनि डिघे अरसे खां सगावती तकरार हलंदड़ हो जंहिं तां नौजवान खे क़तलु कयो वियो। सखर में बेदर्दीअ सां क़तलु थियल ज़ाल मुड़ुस जा लाश केतिरनि ई कलाकनि खां सिविल अस्पताल जे सर्दखाने में पियल। डॉक्टर ऐं लेडी डॉक्टर न हुजण सबबि लाशनि जो पोस्टमार्टम न थी सघियो। शिकारपुर फाटक भरिसां राति देर सां पसंद जी शादी कंदड़ अली ॾिनो लाशारी ऐं संदसि घर वारी शमा लाशारी जा गला कपियल लाश मिलिया हुआ। पुलिस जो चवणु आहे त जोड़े जो वास्तो बलोचिस्तान जे इलाइक़े ओस्ता मोहम्मद सां हो। ॿिन्ही खे तशदुद बाद गला कपे क़तलु कयो वियो। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां केस दाख़िल करण ऐं पोस्टमार्टम थियण बाद वधीक जांच कई वेंदी। जोड़े जे वारसनि पंहिंजी ई बिरादरी जे माण्हुनि ते क़तल जो इल्ज़ाम आणींदे चयो आहे त जोड़े खे पसंद जी शादी करण तां क़तलु कयो वियो आहे।
ऐं उमरकोट जे तालके कुंदरी जी यूसी टाल्ही ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति तोड़े घारनि जा राङा केतिरा ई घर रही पट मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेआरो मददगार वेठल हाकड़ो ढोरो मां पाणी ओवरटॉप थियण खां पोइ डे हैदो में काहे पियो केतिरा ई घर पाणीअ जे घेरे में इंतिज़ामिया रहवासियुनि जी का सार न लथी। अस्सलाम वालेकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।